الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم تسليما درود शरीफ के बजे मोहब्बत से पढ़ो बिलादाबाद से अल्लाह पाक कहाँ पे असां ते पंहिंजो रहमतूं फरमाए ऐं हे अज़ीम ख़ुशी मीलाद शरीफ जी मशहूरी फ़क़ीरनि जी क़बूलियत में आनी बिरादरान इस्लाम हिन दुनिया में अल्लाह पाक जी वॾी नेमत ॿिन्ही जहाननि जा सरदार अड़ियनि जा आधार जॾहिं मोमिननि खे नसीब खुलिया भाग जाॻिया त इहा नेमत नसीब थी ऐं हे उहा बरसात रब करीम जे रहमत जी जो अञा पाण दुनिया में तशरीफ़ फरमाई न थिया अॻ में अल्लाह जे कलामनि में इहे ख़ुशख़बरियूं इन आमद जा ज़िक्र जो अॻियूं जेके उमतूं हूंदियूं हुयूं पोइ साईं जे इन वसीले सां अल्लाह ताला खां फतह घुरंदा हुआ दुश्मननि ते बीमारनि खां शफ़ा घुरंदा हुआ जीजल अमड़ खे 9 महीना नबियनि सगोरनि अची मुबारकूं ॾिनियूं इहे जानवरनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं मच्छरनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं इहो अल्लाह पाक जो एॾो वॾो अहसान असां ग़रीबनि मथां थियो जेॾो बि हिन नेमत ते ख़ुशी जो इज़हार कजे उहो घटि आहे पर अल्लाह ताला शल मोहब्बत नसीब फरमाए जेके बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां को निस्बत जो जन खे नातो आहे उन्हनि सां सदाईं महिरबान आहिनि मुंहिंजे मुर्शिद कामिल हिकिड़ी ॻाल्हि बयानु फरमाई त बगदाद जे शहर में ईसा नाले हिकिड़ो वज़ीर हो जंहिंजी सरकार सां मोहब्बत हुई वज़ीर बि हुयो वॾो माण्हू बि हुयो पोइ उनजे पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम खे न्यापो ॾेई मोकिलियऊं उन वटि पैसा बि कोन हा तेल जा संदसि घरवारी जी विलादत हुई उन राति पोइ पाण उहो बि आशिक़ो वॾो दुरूद शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे निंड जो झूठो आयुसि उनमें सजण खे ॾिठे पाण फरमायोसि त वञ ऐं फिलाणो जेको आहे वज़ीर उन खां तूं वञी हेतिरा पैसा घुर के बि पैसा हुनखे ॾसिया पोइ उहो वियो जॾहिं हुन ईसा वज़ीर जे हुन बंगले जे भरिसां घिटी खां ॿाहिरां बीठो हो फैसला कयूं बीठो हो हिन ग़रीब न्यापो ॾिनुसि ख़ुशी में न पियो मापे पोइ अलाह सां शल कदुरु ॾे पोइ हिकिड़ी गोथरी ॾिनईसि ॿी बि गोथरी ॾिनईसि टी बि गोथरी ॾिनईसि इहे जेके हूंदा पैसा हूंदा तॾहिं हिन जा दीनार सिकनि जा सोन जा पोइ हिनखे पियो चए दादा हिकिड़ी तोखे गोथरी ॾियां थो जो मुंहिंजे सरदार आका माने न्यापो मोकिलियो आहे जेको हुकुम फरमायईं त हिनखे 400 दीनार ॾे 400 दीनार उहे थी ऐं ॿिया 400 दीनार जी गोथरी ॾियां थो जो तूं मुंहिंजे आका जो माने पैगाम खणी आयो आहे न्यापो खणी आयो आहे पर जे माले न्यापो कनि हा त मां तोॾे अचां हा तूं पंधु करे आयो आहे ऐं टी जेका आहे इन वास्ते आहे तोखे त इहे शुक्राने जा आहिनि रब करीम जो शुक्रानो आहे जो हिन कुते खे साईं यादि कयो सोना जन खे अलाह साईं कदुरु ॾिनो आहे त पोइ उन्हनि खे कदुरु बि आहे त साईं नेमत आहिनि हे उहा नेमत आहे हिन दुनिया ते जो अल्लाह ताला फरमायो त महबूब जेकॾहिं तोखे असां न मोकिलियो आहे त हिन दुनिया हुजे ई न यानी मलाइक छाहे ज़मीन सिज चंड सितारा इहे सभु तुंहिंजे असांजे आका जे सदको मां उन ॾींहुं बि इहा ॻाल्हि बयानु कई कंहिं माण्हू हिन शइ ते तवजह ॾियारियो त इहा हदीस शरीफ़ केतिरा माण्हू नथा मञनि त लौला कलमा ख़लक़तु दुनिया तू न हुजे हा त मां दुनिया छो ख़लक़िया हा अल्लाह ताला फरमायो आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून जिन ऐं इंसान मां इन करे पैदा कया आहिनि त मां रब जी इबादत कनि मां चयो ॻाल्हि त चिटी लॻी पई आहे
1,24,000 अंबिया सगोरा आया, नबी आया, रसूल आया, मौजज़ा खणी आया, केॾियूं वॾियूं महिनतूं कयूं, केॾियूं वॾियूं तबलीगूं कयूं, पोइ बि चंद माण्हू मुस्लमान थिया ऐं उन्हनि जे वञण खां पोइ उहे बि गुम थी विया। तव्हां त इहो हाल हो जो काबतुल्ला शरीफ़ में बि 360 बुत पिया अंदरि। वहदानियत त रही कान, तौहीद त रही कान, अल्लाह जी इबादत त रही कान। पोइ जॾहिं ॿिन्ही जहाननि जो सरदार आयो, मुंहिंजे आका जी महिनत ॾिस, पंहिंजे रब करीम जे लाइ दिलनि खे नवाज़ण ॾिस। अॼु दुनिया जे हिकिड़े कुंड खां ॿिए कुंड ताईं मुस्लमान आहिनि, मुल्कनि जा मुल्क मुस्लमान। पर जंहिं बि क़ौम में वञ त मुस्लमान मिले थो, जाथे वञ त ला इलाहा इल्लल्लाह जी तवार आहे, क़ुरान मजीद आहे, आज़ानूं आहिनि। इहो दुनिया जे हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ताईं वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त मुंहिंजी इबादत कयो, रब जी इबादत हले थी। इहो इनक़िलाब त महबूब जे अचण खां पोइ आयो। जॾहिं सरकार ते तशरीफ़ फरमा थिया, अल्लाह ताला तॾहिं फरमायसि न त तूं न हुजां त कुझु न ख़ल कया। जो का शइ रब खे सुञाणे ई न त पोइ कम कहिड़े जी, हुनजी इज़त कहिड़ी। इहो मुंहिंजे साईं जो शान आहे। अलाह करे जो तोखे असांखे शल इहा नेमत जी थोरी घणी सुञाणप नसीब थिए। मुंहिंजा सुहिणा, हक़ीक़त इहा थी त इहो बेश्त बि मदीने वारे साईं जी ऐं उनजी उम्मत जी जागीर आहे। पन पन ते सरकार जो नालो लिखियल ऐं जेसी ताईं महबूब अंदरि तशरीफ़ फरमा न थींदा, तेसी ताईं कंहिं नबी खे अंदरि दाख़िले जी इजाज़त नाहे, ऐं जेसी ताईं सरकार जी उम्मत अंदरि न वेंदी बेश्त में, तेसि ताईं ॿियूं उम्मतूं न वेंदियूं। इहा महबूब जी जागीर आहे, साईं जे करे मिलियल आहे न, त पोइ मोहबत वारनि खे इहा जेका आहे अता कई वेंदी आहे। हे मीलाद शरीफ़ उन साईं जे मोहबत जा सबक़ आहिनि, उन अज़मत जा सबक़ आहिनि। ऐं जॾहिं मोहबत वारा मल्हाईंदा आहिनि त हक़ीक़त इहा थी त रब करीम मदीने जे साईं जे मिलण जो रस्तो हे बि रखियो थी। जंहिं बि दिल सां मीलाद शरीफ़ कयो आहे, यानी इहो सोचे कयो अथई त मां साईं जी ख़ुशी थो कयां आमद जी, उनजी महबूबनि ज़ियारत कराई। मां इहो वाक़ियो तव्हांखे ॿुधायो त असांजे पासे में हिकिड़ो स्टॉप आहे हटी, कंहिं टाइम में बसूं हूंदियूं, उते मां लथुसि, मूंखे काॾे वञिणो हुजे, गाॾी न हुई, बीठो हुजां, हिकिड़ो माण्हू आयो, उन मूंखे चयो साईं मुंहिंजी चांहि पी। मां चयो चांहि तूं घुराए, हेॾो बस या का सवारी अची वञे, उन महिल पोइ चढ़णो पवंदो, हू ॿिया त इंतज़ारु कोन कंदा, मूंखे चवंदा जल्दी वेहो। चइसि पोइ ॾिसंदासीं। चांहि खणी आयो, पोइ मूंखे ॻाल्हि ॿुधायईं त मां हर साल मीलाद शरीफ़ कंदो आहियां, ग़रीब आहियां, मां वटि पैसा कोन्हनि, पोइ जेको ख़ुदा ॾींदो आहे थोरो घणो फ्रूट वठी ईंदो आहियां। 29 सफ़र जी शाम जो पंहिंजे ॻोठ जे मस्जिद शरीफ़ में फ्रूट खणी वेंदो आहियां, सांझी पढ़ी ऐलान थी वेंदो आहे, पोइ इहो मां विरहाए ॾींदो आहियां जमाए ते। पोइ उन साल जी ॻाल्हि करे पियो त हिन साल मां वञी फ्रूट वठी आयुसि, पोइ सांझी जो ऐलान थियो त अॼु चंड न आहे, सुभाणे थींदो। पोइ सभिनी मूंखे चयो त फ्रूट खणी वञ, तूं ग़रीब आहे, वरी सुभाणे जेको आहे सो आणजांइ। मां चयो न, मां पंहिंजे आका जे ख़ुशी में आंदो आहे, मां विरहाईंदुसि, सुभाणे वरी मूंखे अलाह साईं ॾींदो पाण ई वरी कुझु त मां वरी वठी ईंदुसि। जे मां में एॾी ताक़त हुई कान, पर मुंहिंजी मोहबत न पई बीहे। चयो उहो मां विरहाए ॾिनो, पोइ उहा राति गुज़री, सुभाणे थी, सुभाणे त पक न पक मीलाद शरीफ़ जी तारीख़ बीठी, उन ॾींहं ते बि मां मीलाद शरीफ़ विरहायो। चए सुम्हणी निमाज़ पढ़ी मां सुतुसि, मूंखे मदीने जे साईं जी ज़ियारत। पोइ मूंखे रोए बि पियो, इहा ॻाल्हि बि करे पियो त साईं मां कहिड़ी ॻाल्हि कयां। पोइ मूंखे ज़ियारत थी, पोइ मूंखे फरमायूं त मुंहिंजो मीलाद कंदो करे त मुंहिंजे लाइ मौलूद शरीफ़ बि पढ़ाईंदो, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ महबूबनि खे पसंदि आहे। सरकार हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं तबूक जी जंग ते विया हा, त पोयूं जेके रहिजी विया हा त उन्हनि खे सिकत ॾाढी लॻी। ॾिसो न, जेके ॾींहं बि परे न रही सघंदा हुआ, पोइ पाण जीअं आया त बैत ठाहिया आहिनि साईं जे इश्क मोहबत में, शान में। पोइ अर्ज़ु पियो करे, मोकल पियो वठे, साईं मूंखे मोकल ॾे, मां तुंहिंजे लाइ कुझु शेर ठाहिया आहिनि त मां पढ़ां। त पाण
फरमाइण त चाचा पढ़ पोइ दुआ कयूं अलाह साईं हिन जे मुंहं खे सलामत रखे। जंहिं बि तारीफ़ कई आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करणु पंहिंजो पाण खे इज़त ॾियणु आहे। हे मीलाद शरीफ़ करणु पंहिंजो पाण सां महिरबानी आहे जो अबू लहब जहिड़े काफ़र खे जेकॾहिं बेश्त में खीर रब प्यारे त तो रुगो ख़ुशी कई, इन ख़ुशी जे एवज़े में त पोइ मुस्लमाननि सां त महिरबानी घणी थियणु खपे। मीलाद शरीफ़ जा जेके बरकतूं ॾिठियूंसीं पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे मुर्शिद करीम जा दस ॿुधासीं। बसि ॻाल्हि इहा ई त अलाह साईं शल इहा मोहबत जी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए जो तूं असां हिन शइ खे मोहबत सां अदा कयूं। चवंदा हिकिड़ो बादशाह जी साईं बादशाह ॻाल्हि कई त अॻे बादशाह अॼु बि आहिनि शौक़, पर बादशाह बाज़ार पंहिंजो लंघे पियो शहर जी मां, हिकिड़ो कदावर कुतो ॾिठो त उहो बीठो आहे ॾाढो पंहिंजे डेल डोल में कुतो जेको हो शिकारी लॻो वॾो लॻो। पोइ यकदमि चई त बाबा हिनखे शिकार ते वठी हलंदासीं, खणी हलो। पोइ खणी हलो त बादशाह जी जेके कुता हूंदा हुआ त उहे आम कुतनि वांगुरु थोरी आहे, उन्हनि जी टहल टकोर ई, उन्हनि जी हिकिड़ी अलॻि यूनिफॉर्म हुई, पट जी झुल, पट जा डोरा हुनखे पाराईंदा। परे खां ख़बर त बादशाह जो कुतो आहे, बादशाह जी दरबार जो आहे, पोइ बि हुनखे कुझु न चवंदो हो। पोइ हिनखे साईं मखण खारायूं, इहे सयूं खारायूं, अलाए छा छा खारायूं। नेठि हिकिड़ो ॾींहुं आयो विढ़ण जो, शिकार ते हलण जो। पोइ उन ॾींहुं शिकार ते हलिया त हे वीचारो शिकारी कुतो त हुयो ई कोन, हे हुयो ईअं बाज़ार जो कुतो। पोइ शिकार बि न करे सघियो। पोइ मोटाए आया। पोइ वज़ीर चयो त साईं हाणे हे कुतो कम जो न निकितो, हाणे हिनखे छॾियऊं वञे। बादशाह चयो त भले, इन त पर असांजी जेका झुल पियल अथसि इहा न लाहिजोसि, इहा झुल हिते पियल हुजे। चइसई पोइ त खाईंदो पीअंदो वधंदो, मुफ़्त में माल खाईंदो ऐं सॾिबो बि तुंहिंजो आहे बि न। बादशाह जो त वज़ीर हिकु दफ़ो जॾहिं बादशाह झुल विझंदो आहे त लाहींदो ई न। हक़ीक़त इहा आहे त हे जेका महिरबानी थी आहे, जंहिं रब करीम 1,24,000 नबियनि मां कढी उन असांखे न ॾिनई, हित जो रखियो साईं खे ॾिनो अथई त उहो रब असांखे छॾे ॾींदो क्या मतिलबु? हाणे साईं जी उमत खां धार थो पिया न। ऐं जंहिं आका सुहिणे जंहिंजे नूर निमाज़ पढ़ी, हदीस मुबारक में आहे त जॾहिं सरकार जो नूर हो, अञा हे ख़िलकतूं न थियूं त पाण हिकिड़ो नफ़िल पढ़ियो, उन नूर पढ़ियो जेको 1000 साल रुकू त 1000 साल सजदो त 1000 साल क़याम, इहे सभु अहिड़ी त मोहब्बत सां रब करीम जे आॾो उन नूर निमाज़ पढ़ी जो अलाह पाक फरमायो त ए मुंहिंजा हबीब तो मुंहिंजे इबादत जो हक़ ई अदा करे छॾ, तूं घुर त तोखे मां छा ॾियां। त उन टाइम में बि तुंहिंजे असांजे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर रब करीम खे इहो अर्ज़ु कयो त मूंखे मालूम थियो आहे त तूं मूंखे हिकिड़ी उम्मत ॾींदे, उन्हनि जे नबी करे मोकिलींदे। अलाह साईं फरमायो हाओ असांजा हबीब, त उन टाइम में बि तुंहिंजे असांजे आका सिफारिश कई त इहे जेके आहिनि मूंखे उम्मत ॾिनी थी त मूंखे बख़्शे ॾिना। यानी महबूब खे उतां खयो अथई, क़यामत ताईं छॾे नथो। क़यामत जे ॾींहुं तव्हांखे मालूम आहे त हिकिड़ो तख़्त मोकिलियो वेंदो त मुंहिंजो महबूब इन तख़्त ते वेहे त पाण अदबनि हुकमनि सिर्फ़ उन ते पंहिंजो हथ मुबारक रखंदा, वेहंदा न। मलाइक अर्ज़ कंदा त वेहो सुहिणा साईं, पाण फरमाईंदा आहे मथां आयो आहे तख़्त मां हिन ते वेहा, मूंखे बेश्त खणी वञे त मुंहिंजा उमती काॾे वेहा, मां हिन ते वेहंदुसि न, बाक़ी पंहिंजो हथ मुबारक फरमाए रखां थो, अलाह साईं जो हुकुम पूरो कयां थो। हेॾो प्यार, हेॾी महिरबानी। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ पियो करे त मुंहिंजा आका मां तोखे क़यामत जे ॾींहुं कहिड़ी जाइ ते ॻोल्हियां। पाण फरमाइनि पिया अनस मूंखे हुते तुरमीज़ान ते ॻोल्हिजांइ जिथे मुंहिंजे उम्मतुनि जा अमाल नामा तुरंदा। ॾिसंदुसि पंहिंजा खुटी पिया त रोई रब खे अर्ज़ु कंदुसि मूंखे हौज़ कौसर ते ॾिसजांइ जिथे मां पंहिंजी उम्मत खे पाणी पियारींदुसि उञायल खे। मूंखे पुलसरात ते ॾिसजांइ जिथे मुंहिंजी उम्मत टपंदी त मां उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदुसि त अलाह साईं इहे ख़ैर सां लॻी वञनि। हिन मोहबत जो ॿिन्ही जहाननि जे सरदार जे मोहबत जो वॾो अजुर आहे, हे ई वॾो करम आहे। पाण हिकिड़ी मां रिवायत पढ़ी त राति जो नफ़िल पढ़ंदा हुआ, पोइ राति जो पंहिंजे हावेरी में तशरीफ़ फरमा थिया,
चादर मुबारक रखियो नफिल में बीठा तो नफिल में रोइण करीमन जो मामूल हो वो एडो रुना पर कुरान शरीफ पढ़ने की जाइ ते रुगो कन पिया उम्मती 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 वो सॼो नफिल ईअं रोईंदे ईअं पूरो थियो जो तस्बीहात जी जाइ ते बि उम्मती कुरान शरीफ जी जाइ ते बि उम्मती पोइ जंहिं महिल पूरो थियो नफिल त सलाम मरायूं त उम्मुल मोमिनीन मां बीबी आयशा अर्ज़ कयो त साईं क़ुरान काॾे वियो नमाज़ में क़ुरान पढ़ंदा आहियो अॼु त रुगो उम्मती उम्मती कई अथव पाण फरमायूंसि त मोमिननि जी मां तोखे इन ते अजब लॻो आहे मां हिते बि उम्मती नमाज़ में कई आहे हिते बि उम्मती कंदुसि पंहिंजे रोज़े मुबारक जे अंदर बि उम्मती कंदुसि पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त बि मां उम्मती इन महबूब जंहिं अचण सां सिर मुबारक सजदे में रखियो सीरत जे किताबनि में लिखियल आहे त नूर ज़ाहिर थियो मूंखे बि ख़बर कान्हे अमा साईं थी फरमाए पोइ मां पंहिंजो इहो नूरानी शहज़ादो ॾिठो त हथ मुबारक हीअं खयूं रब करीम जी शाहिदी बि ॾियनि पिया वहदानियत जी पंहिंजे रिसालत जी बि ऐं उन महिल बि उम्मत जे लाइ दुआऊं घुरनि पिया उन महिल बि तोखे असांखे पिणी यादि कयो आहे हिते बि दुआउनि सां रातियूं ॾींहुं पंहिंजी उम्मत खे नवाज़ो अथऊं सोढ़ा रोज़े मुबारक में भी या उम्मती महबूब जी हले थी क़यामत जे ॾींहुं भी सरकार तो असांखे न विसारींदा त पोइ हैफ़ा उन उम्मती खे जो रबियुल अव्वल शरीफ़ अचे उनखे ख़ुशी न थी निस्बत आहे पाण सूमर जो रोज़ो रखी तो असांखे ॾसियऊं त कंहिं बि शइ जी निस्बत सां को कमु करणु सही आहे महबूबनि सूमर जी चूंड फरमाई पंहिंजे विलादत जे ॾींहं जे करे शुक्राने जो रोज़ो रखियऊं हिन उम्मत साईं जी 12 रबियुल अव्वल जी चूंड फरमाई आहे महबूबनि जे आमद वारी तारीख़ जे करे हे मीलाद शरीफ़ कया वेंदा आहिनि इहे सरकार वटि क़बूल आहिनि जेके वधीक मोहबत वारा हुआ परहेज़गार हुआ ऐं जन जो पको ईमान हो त पाण हयात नबी आहिनि उन्हनि त महबूब सां माणा कया नाज़ कया कहिड़ा जो ताम अंदर तयार करे रखियऊं सेज सजाए रखियऊं पोइ कुल्फ ॾेई ॿाहिरि वेही रहिया पोइ अची सलात शरीफ़ पढ़ण लॻा त मदीने जा साईं तोखां मदीने शरीफ़ खां असांजो घर कहिड़ो परे आहे तोखे जंहिं महिल वणे थो उन महिल तूं पंहिंजा कदम मुबारक नूरानी रखी थो वञे अॼु मां हे तुंहिंजी दावत कई आहे तूं दावत न ठुकराईंदो आहे अॼु ग़रीब जी दावत क़बूल कर सोना सलात शरीफ़ पढ़ंदे पोइ हिकिड़ो अहिड़ो टाइम आयो जो दिलुनि खे करार अची वञे पोइ उहो कुल्फ खोले अंदरि वञनि त जीअं माण्हू ईअं गिरह खाईंदो आहे ईअं गिरहड़ो खयल आहे त यानी मुंहिंजी उम्मती खे तसली थिए त तुंहिंजो आका आयो आहे तुंहिंजी दुआ बि क़बूल करे वियो आहे तुंहिंजे हिन अङण खे बि खथूरी सां नवाज़े वियो आहे ऐं तुंहिंजे ताम खे बि क़बूल करे वियो आहे अदा अल्लाह से इहा मोहबत ॾिए संदन जे मोहबत खां सवा संदन जे मोहबत जो अजुर बि वॾो आहे मशहूर हदीस मुबारक खां ॿुधी आहे त असां बि सबुरे अर्ज़ कयो त मां क़ुर्बान वञाए क़यामत कॾहिं थींदी पाण फरमायूंसि त तूं क़यामत जी कहिड़ी तयारी कई आहे त चई साईं मुंहिंजी तोसां मोहबत ॿी शइ उहो वीचारो भरवसो करे न सघियो मुंहिंजी तोसां मोहबत आहे पाण फरमायूंसि जॾहिं मदीने जे साईं सां मोहबत रखे त सरकार छॾे ॾियसि पाण फरमायूं तूं गॾु बि क़यामत जी उन सां हूंदे अलाह कदो जो हे विखरियूं जेके खणी आया आहियो इहे तव्हां पाण खणी न आया आहियो इहे खणायूं वयूं आहिनि हे मीलाद शरीफ़ हक़ीक़त थी त पाण नथा कया वञनि इहे कराया था वञनि जीअं लोह खे मकनातीस पाण छिके वठंदो आहे ऐं लोह वीचारो पाण न वेंदो आहे हे महिरबानी अल्लाह पाक जी आहे मोमिननि सां हे निगाह करम मदीने शरीफ़ जी आहे ग़रीबनि सां ऐं कामिल मुर्शिद करीम जी निगाह जो कामिल मुर्शिद करीम जो तवजह अहिड़ी शइ थींदो आहे जो यकदमि ओस ताईं पहुचाए छॾींदो अल्लाह कदो इहो तवजह जी निगाह तव्हां सां ते क़यामत में जारी हूंदी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा या अल्लाह तुंहिंजे शुक्राने ऐं तुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे आका व मौला जे आमद जेको मशहूर फ़कीरनि जमाए ते शुक्राने जी महफ़िल रखी आहे मीलाद शरीफ़ जी महफ़िल रखी आहे या क़बूल करणु फरमा करीम रब हिन मीलाद असां जेके फ़कीरनि जेके ॿिन्ही जहाननि जे सरदार ताईं पुॼाइण वारी ज़ात तुंहिंजी आहे उते पहुचे उहे अजुर जेके मोमिननि खे अॼु ॾींहुं ताईं ॾिना थी क़यामत ताईं ॾींदे मीलाद शरीफ़ करण वारनि खे उहे अजुर हिननि खे बि नसीब थियनि अवल असांजा गुनाह माफ़ कर पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत अता कर हिदायत जो नूर अता कर
उन खां पोइ असांजे दुनिया जूं नेमतूं बि जेके आहिनि से बि अता फरमाए, बीमारनि खे शफ़ा ॾे, बे औलादनि खे औलाद ॾे, रोज़ रिज़्क़ में बरकत ॾे, घरनि में सुकून ॾे, दुश्मन दूर कर, अमन आफ़ियत ख़ैर सलामती हिन दुनिया जी आख़िरत जी नसीब करण फरमाए। ख़ासि करे ख़ुशूसन जन मीलाद शरीफ़ थियो आहे, उन्हनि ते घर घर ते पंहिंजे रहमत जा ककर वसाए। ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम, सुब्हान रब्बिल अर्शिल अज़ीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मुजिबात रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक व सलामत मिन कुल्लि इस्मिन वल गनीमत मिन कुल्लि दिन। ला तदअ लना ज़म्बन इल्ला गफ़रतहु व ला हम्मन इल्ला फ़रजतहु व ला हाजतन हिय लक रजन इल्ला क़ज़ैतहा या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा।